अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही आहिनि सिंधी मीडिया जूं ख़ूबसूरत अदाकाराऊं आसमा भुट्टो, सैरिच भुट्टो ऐं रूबी अली। जी हाँ नाज़रीन, इहे टे अदाकारूं हिन वक़्तु मौजूदु आहिनि केटिन जो नओं ड्रामो ठाहींदड़ राज रानी में। नाज़रीन, इहे टे अदाकारूं जिथे बि हूंदियूं आहिनि पंहिंजे हुस्न सां गॾु, पंहिंजे अदाकारी सां गॾु हुन ड्रामे खे, हुन प्रोजेक्ट खे चार चंड लॻाए छॾंदियूं आहिनि। चयो वञे थो त इहे टे अदाकारूं हुस्न जूं मलकाऊं आहिनि। ऐं हा नाज़रीन, बिल्कुलु सही था चवनि माण्हू, इहे टे अदाकारूं हुस्न जी मलकाऊं आहिनि। रूबी अली, सैरिच भुट्टो, आसमा भुट्टो पंहिंजे हुस्न सां गॾु, पंहिंजे अदाकारी सां गॾु तमामु घणियूं मशहूरु आहिनि। ऐं इन तमामु घणा मां तव्हां हिननि खे स्क्रीन ते ॾिसी तमामु घणा ख़ुशि थींदा आहिनि ऐं पंहिंजे ड्रामे में मज़ो वठंदा आहिनि। जॾहिं हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे ज़फ़र खोखर मुमताज़ ख़ासि कली, इहो ड्रामो तमामु जल्द KTN तां नशर कयो वेंदो। थैंक यू सो मच।